मटियारी मां ख़बर ईंदाल तो क़ौमी शहरा ते वधंदड़ हादसनि ऐं गाॾियुनि जे ड्राइवरनि खे नज़म ज़ब्त बरक़रार रखण जे सिलसिले में मोटरवे पुलिस पारां SSP मोटरवे आतिफ शेज़ाद जी सदारत हेठि हिकु इजलास रखियो वियो, जंहिं में मोटरवे पुलिस जे अमलदारनि CPO अशरफ अब्बास, एडमिन असलम कोसो, SPO नसरुल्ला, SPO आसिफ ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते इजलास खे ख़िताब कंदे SSP मोटरवे आतिफ शेज़ाद चयो त नेशनल हाईवे ते हलंदड़ गाॾियुनि ऐं मुसाफ़िरनि जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ करणु असांजी ज़िम्मेवारी आहे। कानून जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। हिन चयो त नेशनल हाईवे ते हलंदड़ पब्लिक ट्रांसपोर्ट में इज़ाफ़ी किराया वसूल कंदड़नि ऐं हद खां वधीक मुसाफ़िर खणंदड़ गाॾियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो वियो आहे। कानून ते अमल न कंदड़ गाॾियुनि जो इतला फौरी तौर ते मोटरवे पुलिस खे ॾिनो वञे त जीअं इन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई अमल में आणे सघिजे। उन मौक़े ते मोटरवे पुलिस ज़िले मटियारी जी एडमिन असलम खोसो पंहिंजी सालियानी कारकर्दगी पेश कई ऐं मोटरसाइकिल सवारनि में मुफ़्त हेलमेट विराया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।